ठठो मां वफ़ा अकरम अब्बासी की रिपोर्ट शामिल कंदासीं त अॻूणे डीसी ठठो पारां इंसानी सिहत ऐं अमारतनि लाइ नुक़सान कान आफ़रीदी ऐं पाकिस्तान क्रैश प्लांटिंग समेत ॿियनि केतिरनि ई क्रैश प्लांटिंग खे इंसानी हयातियुनि जा इंसानी आबादी लाइ ख़तरनाक करार ईंदे खेनि मक्कली टाउन मां निकाली मिलण बैदि गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां हिकु सूबाई वज़ीर जे आशीर्वाद सां झंपी रोड यूसी कलरी लॻ क़ाइम क़दीम ॻोठ इस्माइल पालारी ॻोठ उस्मान लाखो ॻोठ ड्रिघार पालारी ॻोठ गुलाब पालारी ॻोठ कंडो मीरबहर जे विच में सेंटर ते आहे। साॻियाई इंसान दुश्मन गैर कानूनी क्रैश प्लांट क़ाइमु करण सबबि हिक पासे मुख़्तलिफ़ ॻोठनि जा मौसूम ॿार ऐं औरतूं साह ऐं फिफड़नि जे मुख़्तलिफ़ ख़तरनाक बीमारियुनि में मुब्तला आहिनि, मौत जो ख़ार थियनि पिया। गरी क्रैश प्लांट इंतज़ामिया पारां जबलनि ते थींदड़ बारूदी बम धमाकनि सबबि मुख़्तलिफ़ ॻोठनि जा घर मस्जिदूं तोड़े दरगाहनि में ॾार पवण लॻा आहिनि। यादि रहे क्रैश प्लांट में थींदड़ बारूदी धमाकनि सबबि दरगाह लाल पीर दरगाह गुलसन शाह दरगाह रोशन शाह समेत केतिरनि ई मस्जिदूं पिणु शहीद थी चुकियूं आहिनि।